दोस्तों ही 15 सालन का सिंध ते मुसलसल इक़्तिदार में रहंदड़ पीपल्स पार्टी जे बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो शहर नवंदेरो आहे। ऐं ही नादरा ऑफिस नवंदेरो जो मंज़र आहे जिते सवन जी तइदाद में माण्हू मर्द औरतूं मज़दूर जेके हुसूल शनाख्ती कार्ड के सिलसिले में हिते नादरा ऑफिस जे ॿाहिरों बीठा आहिनि। मज़े जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं शहीद राणीअ जी शहादत खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इक़्तिदार आयो, आसिफ़ ज़रदारी सदर पाकिस्तान बणियो हुयो, त उन दौर में आसिफ़ ज़रदारी हिकिड़ो ऐलान कयो हुयो त मां बि शहीद राणीअ सां हिते गड़ी खुदा बख़्श में दफ़न थींदुमि नवंदेरे जे वेझो। त उन वक़्तु जेको सरदार मुमताज़ भुट्टो हुयो उनखे धमकी ॾिनी हुई त तूं जेको चोर आहे ऐं हिते जेको आहे नवंदेरो शहीदनि जो जेको गड़ी खुदा बख़्श शहीदनि जो शहर ऐं शहीदनि जो क़ब्रिस्तान आहे, हिते चोरनि खे असां दफ़न थियणु न ॾींदासीं। ॾिसां त आसिफ़ ज़रदारी हिते कीअं थो अचे। त उन दौर में प्रेशर में अची करे आसिफ़ ज़रदारी ऐलान बि कयो हुयो त मां नवंदेरो खे हिकिड़ो मॉडल सिटी बणाईंदुसि, नवंदेरो खे कंप्यूटराइज़ सिटी माना बणाई, सॼो इन जो शहर जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़ हूंदो ऐं हीउ हिकिड़ो पूरी दुनिया मुल्क जे लाइ हिकिड़ो मॉडल सिटी हूंदो। लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां दोस्तों त शहीद राणी जी शहादत खां पोइ मुसलसल माना पीपल्स पार्टी सिंध में इक़्तिदार ते क़ाबिज़ आहे, इक़्तिदार ते जेको आहे वेठी आहे। उनजे बावजूद बि असांजे सिंध जी क़िस्मत त जेका बदिली, पर उन्हनि जो जेको आबाई शहर आहे, जेको उन्हनि जो पंहिंजो शहर आहे नवंदेरो, उन सां जेका उन्हनि जी जुठ आहे, जेका उन्हनि सां हालत आहे, उहा ई ॾिसो। हितां जेको आहे कई सवें माण्हू रोज़ बि मोटी हलिया था वञनि ऐं उन्हनि खे जेको आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि जो जेको बुनियादी हक़ आहे कार्ड उहो ठही नथो मिले। दोस्तों तव्हां लाड़काणे ॾिसो, नवंदेरो ॾिसो, गड़ियासीन ॾिसो, शिकारपुर ॾिसो, त इहे नादरा ऑफिसुनि में जेतिरी अवाम जी रश आहे ऐं जेतिरो माण्हुनि खे ज़लील ऐं ख़्वार थियणो पए थो, त इन जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माण्हुनि खे ई अंदाज़ो आहे जेके उते ज़लील ऐं ख़्वार थियनि था। बाक़ी जेके ऑफिसुनि में थधी छांव में वेठा आहिनि उन्हनि खे त को अंदाज़ो अहसास ई कोन्हे। ऐं जेके असांजा, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हिते जेके असांजा सिंध जा कर्ता धर्ता आहिनि उहे इंतिहाई एतिरा ज़ालिम थी विया आहिनि जो उन्हनि खे कंहिं शइ जो को अहसास ई नथो थिए। को अहिड़ो हिकिड़ो बि अमल या अहिड़ो इन्हनि जो को हिकिड़ो बि कमु अहिड़ो को न आहे जेको असां सम्झूं त हीउ माना कमु जेको आहे इन्हनि सुठो कयो आहे ऐं क़ाबिल तारीफ़ ऐं तारीफ़ जोॻो हुजे। इंतिहाई ॾुख जी ॻाल्हि आहे, हिकिड़ा ग़रीब माण्हू, बेसहारा माण्हू काथऊं काथऊं परे परे खां अचनि था, के ॻोठनि खां, के वस्तनि वाणनि, के कचे खां, के पंधु वीचारा सुबुह जो सवेर अची पहुचनि था, नादरा ऑफिसनि जे दर ते बीह था रहनि ऐं शाम ताईं उन्हनि जो कमु नथो थिए, मोटी हलिया था वञनि। उन्हनि जो को अहसासु, उन्हनि जेके ॾुखनि ऐं दर्दनि जी को दवा बणजण जे लाइ तयारु कोन्हे। मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त असांजे सिंध जी क़िस्मत कॾहिं बदिलजंदी ऐं केरु जेको आहे ईंदो जेको असांजे सिंध आहे असांजे पाकिस्तान जे ग़रीब ऐं मज़लूम माण्हुनि जे आंजुनि ऐं दर्दनि जो दरमान थींदो। दोस्तों ही जेका बि तकलीफ़ आहे सिर्फ़ु ग़रीब माण्हुनि खे आहे। बाक़ी जेके अमीर माण्हू आहिनि उहे पंहिंजे ॾेठ वाइट पैसे जे बुनियाद ते, पंहिंजे अक़रबा परवीर जे बुनियाद ते, पंहिंजे सिफ़ारिश जे बुनियाद ते उहे पंहिंजो कमु कढी था वञनि ऐं सिर्फ़ु लोड़े ग़रीब थो। अवां कॾहिं बि न ॾिठो हूंदो त को बि अमीर माण्हू, कोई बि माना ग्रेड वारो माण्हू, कंहिं सुठी जेको आहे पैसे वारो माण्हू, को अमीर माण्हू, को ज़मींदार माण्हू को लाइन में बीठो हुजे। हमेशह ग़रीब माण्हू, बेसहारा माण्हू जेको आहे उहो दरपदर आहे, ज़लील ऐं ख़्वार आहे। हीअ मूंखे सम्झ में ॻाल्हि नथो अचे त नादरा ऑफिस वारा एॾो कमाइनि बि था, ईअं न आहे त को फ्री ऑफ कास्ट सर्विस आहे, हीअ त माना पैसा था वठनि। मूंखे ॿुधायो त फ़ी कार्ड जी 700 रुपया फीस आहे ऐं उहा जेको आहे माण्हू भरनि था, के अर्जेंट में 2-2, 3-3 हज़ार रुपया भरनि था। हिननि जी किरोड़े रुपया रोज़ाना जी इनकम ऐं आमदनी आहे। उनजे बावजूद बि जेको आहे उहो पब्लिक खे रिलीफ ॾियण जे लाइ, पब्लिक जे सहूलियत जे लाइ को बि अहिड़े क़िस्म जो कमु नथा कनि जंहिंसां माण्हुनि खे को बाइज़त तरीक़े सां उन्हनि खे सर्विस मिली सघे। मां हुकूमत सिंध पाकिस्तान जी गवर्नमेंट ऐं नादरा ऑफिस जे अमलदारनि खे गुज़ारिश कंदुमि त महिरबानी करे को बाइज़त तरीक़ो कढो जंहिंसां माण्हुनि खे माना आसानी सां को शनाख्ती कार्ड या बेफार्मा जा जेका बि रिक्वायरमेंट आहे उहा उन्हनि जी पूरी थी सघे ऐं उहे तकलीफ़ खां बची सघनि। ऑफिसुनि जो तइदादु वधायो वञे ऐं उनखां पोइ जेके उते फंक्शनल जेके वर्किंग टेबल्स आहिनि उन्हनि जो तइदादु वधायो वञे, त माण्हुनि खे जेको आहे तकलीफ़ जो मुंहुं ॾिसणो न पए।
दोस्तों मां उतां जेको आहे रिकॉर्डिंग करे आयो आहियां नओं दरे नादरा ऑफिस जे अलॻि जेका आहे इहो वॉइस सां गॾु मां रिपोर्ट वरी ॿी तयारु कंदुमि, छो त जेकॾहिं गॾियल रिपोर्ट असां तयारु कयूं था त तमामु डिघी रिपोर्ट थी वञे थी। मां उन्हनि जा सूर उन्हनि जे ज़बानी अव्हांखे माना ॿुधाईंदुसि। सुभाणे इंशाअल्लाह ताला वरी उहा नेक्स्ट जेका आहे क़िस्त मां जेका आहे उहा अपलोड कंदुमि, जेका माना हुननि जे पंहिंजे वॉइस ते मबनी ऐं ॿधियल हूंदी।